दोस्तों हिन महिल हिकु फ़क़ीर जी तव्हांजे आॾो ॻाल्हि रखां। हिकिड़ो अहिड़ो फ़क़ीर आहे जेको पाण पंहिंजे बचनि ते घटि ख़र्च कंदो आहे ऐं अल्लाह जे राह में सुठियूं शयूं ख़र्चींदो आहे। हुन जी फितरत आहे त पाण जेकॾहिं चांवर खाईंदो त चांवर जा टोटा वठंदो, पंहिंजे घर में चांवर हल्का फुल्का चाढ़ाए खाईंदो, मगर हू अल्लाह जे राह में या कंहिं औलिया अल्लाह बुज़ुर्ग जे राह में ॾींदो त सॼा चांवर वठंदो ऐं उन्हनि जे लाइ उहो सुठो बंदोबस्तु कंदो। जेकॾहिं फ्रूट हुजेसि, खाइण जो हुजेसि, पीअण जो को बि शइ हुजेसि या को पंहिंजे घर जो को कमुकार हुजेसि त बि उन में हू मटीरियल जेको इस्तेमालु कंदो उहो हल्को फुल्को कंदो। जेकॾहिं अल्लाह जे राह में कंदो त उहो पंहिंजे घर खां वधीक उते उहो कमु कराईंदो। ऐं या त जेकॾहिं उहो फ़क़ीर वापार बि कंदो आहे, वापार जूं जायूं बि ठाहींदो आहे ऐं जॾहिं उन में वापार वारी जाइ में जेको माना उहो मटीरियल इस्तेमालु कंदो आहे उहो पंहिंजे घर जे निस्बत मुताबिक़ कंदो आहे। जीअं पंहिंजे घर में माना इस्तेमाल लाइ को मटीरियल इस्तेमालु कबो आहे, वापार वारे में साॻिए लेवल सां उहो इस्तेमालु कंदो आहे। ऐं काफ़ी राजा मज़ूर उते कमु कनि था, उहे बि तवजुब में पइजी वेंदा आहिनि त हीउ सिस्टम हिन जो छा आहे, हीअ त वापार जी शइ पियो थो ठाहे, उन में छो मटीरियल घटि इस्तेमालु नथो करे। उन फ़क़ीर सां जॾहिं मूं ॻाल्हि ॿोल कई, उन फ़क़ीर ॿुधायो ऐं उन माना पंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे आॾो बयानु कंदे ॿुधायो त आउं जेकॾहिं ॿिए जे लाइ माना कसी शइ चूंडियां ऐं कस लेवल सां ठहिरायां त पोइ त अल्लाह त ॾिसे पियो थो किरदार खे। ऐं जेकॾहिं हीउ राज़ो बि ॾिसंदो त हीउ फ़क़ीर जी दिलि में ॿियाई आहे, उहा साॻियो राज़ो जॾहिं मुंहिंजे घर में कमु कंदो आहे त मां उन घर में जेको मटीरियल इस्तेमालु कंदो आहियां उहो बि ॾिसंदो आहे। जेकॾहिं मां वापार जी जाइ में मटीरियल हल्को इस्तेमालु कंदुसि त इन राज़े जे आॾो मुंहिंजी मयार किरी पवंदो, मज़ूरनि जे आॾो मुंहिंजो मयार किरी पवंदो, असुली त मुंहिंजे अल्लाह जे आॾो मयार किरी पवंदो। ऐं मां माना उहो उन लेवल सां कंहिंजे आॾो मयारी थियणु नथो चाहियां। फ़क़ीर इहो मूंखे ॿुधाईंदे ॿुधायो त आउं कंहिंजे आॾो मयारी थियणु नथो चाहियां। ऐं असांजो त प्रोग्राम रगी अल्लाह वास्ते आहे, अल्लाह कारण आहे, अल्लाह जे मख़लूक लाइ आहे, मगर हीउ मुंहिंजो वापार जो सिस्टम आहे सिर्फ़ु इन करे जो सिर्फ़ु गुज़ारो करिणो आहे। असुली त जाइ अॻिते आहे। ऐं उन फ़क़ीर जे मां पुटनि खे बि ॾिठो आहे त उन्हनि जे बचनि खे बि सादगी जे लेवल सां जहिड़े फ़क़ीर जो सिस्टम आहे तहिड़ो बचनि जो बि साॻियो सिस्टम आहे। मूंखे त ईअं ॾिसण में आयो ॼण चओ त हिन सॼे काइनात जे सिस्टम में ॼण चओ त नवां आहे। उन्हनि जो उथणु वेहणु, हुननि जो खाइणु पीअणु, हुन जो ओढणु, हुन जो ॻाल्हाइणु, हुन जो जेको तरीक़ेकार आहे उहो हिकिड़ो ॿियो ॾिसण में आयो आहे। दोस्तो हिकिड़े दफ़े मूं उन फ़क़ीर कंहिं जॻह जो कमु हलंदड़ कम में माना सौदो कंहिं ॿिए सां कयो त उहो हुजे राज़े जो माना राज़े जेको राज़ो पियो कमु करे उन जे माना न्याणे सां सौदे जो सिलसिलो हुन फ़क़ीर रखियो। जॾहिं उहो सौदे जी ॻाल्हियूं थियूं त इते ॾिठुमि त राज़े वरी माना हुन जे मटीरियल खे वरी वधाइण जी शुरू कई त जीअं मां वधाए, छो जो मुंहिंजो माना न्याणो थो वठे जॻह, हाणे उन मटीरियल खे सवायो इस्तेमालु कयां, सीमेंट खे सवायो इस्तेमालु कयां। ऐं पोइ बि उन फ़क़ीर उन खे बर्दाश्त कयो ऐं चवणु लॻो मूंखे त इहो साॻियो राज़ो जॾहिं मुंहिंजे घर जो कमु पियो करे त मटीरियल जेको पियो इस्तेमालु करे उहो वरी साॻियो वरी जॾहिं मूं वापार वारे में बि साॻियो मटीरियल इस्तेमालु पियो करे। हिन महिल चई फ़क़ीर पियो ॻाल्हि करे त इन राज़े जे दिलि में ॿियाई पैदा थी आहे, छो त मुंहिंजो वापार हिन जे न्याणे सां आहे इन जॻह जो त अॼु मूंखां मटीरियल जो ज़्यादा माना वधीक इस्तेमालु माना सीमेंट कराए ऐं पंहिंजे उन लेवल सां थो करे। हिन जे माना राज़े जे दिलि में ॿियाई पैदा थी आहे, मगर मां उन खे न चवंदुसि, छो त मुंहिंजो अल्लाह जे रज़ा ख़ातिर आहे सिस्टम। हीउ मुंहिंजो नाजाइज़ माना सीमेंट वधीक इस्तेमालु थो करे ऐं इन जे ऐं कुदरतन उहो सौदो थियो बि कोन। फ़क़ीर जी जेको आहे माना फ़क़ीर हुनखे अलॻि बि न चयो। फ़क़ीरनि खे एतिरी बर्दाश्त सहप ऐं जो मादो आहे उहो फ़क़ीर माना एॾा अज़ीम फ़क़ीरी जो जेको असुली जेको आहे सिस्टम मां इहो ॿुधाईंदो हलां हिन में त उहो
तमा खां लातालुक आहे, तमा नथो रखे, छो त हुन में सह ऐं बर्दाश्त जो मादो बि हूंदो आहे। हू कंहिंखे पिटींदो न आहे, हू कंहिंखे बदवा न ॾींदो आहे, हू कंहिंखे ॾुखाईंदो न आहे, हू पाण ॾुख बि सही ॿिए खे सुख ॾियणु चाहींदो आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।